सॼी दुनिया में रहंदड़ तमामु उहे माण्हू जेके अॼु ख़ुशी मल्हाइनि पिया, ख़ासि तौर ते अॼु मसीह बिरादरी, चाहे उहा सिंध में रहे या जेको आहे सो सिंध खां ॿाहिरि, सभिनी मसीह बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ सभिनी खे लख लख क्रिसमस जूं वाधायूं हुजनि। इन सां गॾोगॾु क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्नाह जो बि अॼु जनमदिन आहे ऐं पाकिस्तान समेत पूरी दुनिया में जिते बि ओवरसीज़ पाकिस्तानी रहनि पिया, सभिनी खे अॼु जेको आहे सो बानीअ पाकिस्तान क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्नाह जी बि जेको आहे सो सालगिरह जूं लख लख वाधायूं हुजनि। हमारी ॾिसी रहिया प्रोग्राम फ़ैसिले जी घड़ी, मां आहियां आफ़ताब मोगेरी। ॻाल्हि कयूं फ़ैसिले जी घड़ी जी, त फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे। उन इक़्तिदार धड़ियुनि खे जिन खे अवां वोट ॾेई ऐवाननि में मोकिलियो, उहे वरी वापसि मोटिया आहिनि अवां जे ॻोठनि में, अवां जे शहरनि में, अवां जे ज़िलनि ऐं अवां जे तालुक़नि में। वरी अवां खे यकीनी तौर ते उहा ॻाल्हि पंहिंजो मंशूर, पंहिंजी पार्टीअ जो मैनिफेस्टो खणी अवां ॾे ईंदा त असांखे वोट ॾियो, ऐवान में पहुचंदासीं त तव्हांखे सस्ती तालीम, सस्ती सिहत ऐं सस्तो रोज़गार बि मिली सघे। पर अॼु ॻाल्हि कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो अॼु नवाब शाह में वाज़ह तौर ते चयो त अॼु नौजवाननि जी वॾी अशद ज़रूरत आहे पाकिस्तान में, ख़ासि तौर पर सिंध में, छाकाणि त नौजवान ई पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। अहिड़ी रीति अॼु जेको आहे सो क्रिसमस जी तक़रीबूं हुयूं। अॼु आर्मी चीफ बि जेको आहे सो पाकिस्तान जो आर्मी चीफ जेको आहे सो अॼु रावलपिंडी जे चर्च में जेको आहे सो मसीह बिरादरीनि सां यकजहती थी रहिया ऐं ख़ासि तौर ते हिन ईद जे ॾियारे जे हवाले सां अॼु पाकिस्तान जी मसीह बिरादरी सां ईद जी त्योहार में ऐं हिन ख़ुशियुनि में शामिलु थियो। इन सां गॾोगॾु पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में, ख़ासि तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ जेको आहे सो ज़िलई हेडक्वाटरनि में जेको आहे सो अॼु इलेक्शन जा जेके फॉर्म जमा कराया हुआ, उन्हनि ते अॼु कुझु फॉर्म ते एतिराज़ात बि हुया ऐं कुझु जेको आहे सो मंज़ूरु कया विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मैनिफेस्टो छा हूंदो? रोटी कपिड़ा मकान हूंदो या कुझु चेंज हूंदो? नौजवान जी ॻाल्हि कई आहे त अॼु असां सां सखर खां मौजूदु आहिनि सैयद कुमेल शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रहनुमा आहिनि ऐं नौजवान क़यादत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। शाह साहब, वॾी महिरबानी, अवां सही ॿुधी सघो पिया? जी जी बिल्कुलु, आवाज़ सही। वॾी महिरबानी। शाह साहब, छा मैनिफेस्टो हूंदो? छा रोटी कपिड़ा मकान जो जेको 40 सालनि खां नारो ॿुधूं पिया, 50 साल खां नारो ॿुधूं पिया त वोट ॾींदो त रोटी कपिड़ा मकान मिलंदो, छा इहो ई नारो खणी वरी साॻियो ई माण्हुनि पे वेंदो या को तब्दीली हूंदी? छाकाणि त नौजवान क़यादत आहे, अवां बि नौजवान आहियो। पोयनि ॾींहंनि में वाज़े तौर ते बिलावल भुट्टो चयो त हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे ऐं लीडरशिप आहे उहा नौजवान हुजणु खपे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। साईं, सभिनी खां पहिरियां त वॾी महिरबानी। ऐं बिल्कुलु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो जेको मैनिफेस्टो आहे उहो तव्हांजे आॾू आहे, माण्हुनि जे आॾू आहे त कहिड़े रीत सां चेयरमैन बिलावल साहब कमु करे थो पियो। कोई बि अहिड़ो इशू जेको पाकिस्तान जी बहितरी लाइ हुजे उन में चेयरमैन साहब पंहिंजो इनपुट ॾिनो आहे, ऐं को अहिड़ो इशू जेको पाकिस्तान जे ख़िलाफ़ हुजे तव्हांजे आॾू आहे। त इंडिया में केॾो प्रोपेगेंडा थियो, चेयरमैन साहब फॉरेन मिनिस्टर हुया ऐं उते विया, हालांकि उनखे उन हिसाब सां वेलकम न कया विया जीअं इंडियन गवर्नमेंट कंदी आहे या इंडियन एस्टेब्लिशमेंट जो रवैयो रहंदो आहे। पर फॉर द सेक ऑफ पाकिस्तान ही वॉज देयर, he stood up, he gave the message for the Kashmir। this is I think बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। रही ॻाल्हि हिन इलेक्शन में, तव्हां हिन इलेक्शन जो जेको बि माहौल ॾिसो था पिया, स्पेशली मां सिंध जी ॻाल्हि कंदुमि त जेका बि इतिहाद, जेकियूं बि पार्टियूं आहिनि, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साम्हूं इलेक्शन विहणु चाहिनि था पिया ऐं पाण में इतिहाद करनि था पिया। पर उन सां गॾोगॾु जेका इलेक्टेबल्स हुया, जेका पंहिंजनि इलाइक़नि में तमामु वॾी अक्सरियत हासिल कंदा आहिनि, जेका पोएं इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 1-2 सीटनि ते हारायो अथऊं ऐं या जे हारिया आहिनि त वॾे घटि मार्जिन सां हारिया आहिनि, उहा पीपल्स पार्टी ज्वाइन करे वेठा आहिनि। सरदार अली गोर महर साहब, गौसबख्श महर साहब, तव्हांजा खोखर साहिबान आहिनि, अहिड़ा इलाही सिंध जूं शख़्सियतूं जेकियूं पीपल्स पार्टी ज्वाइन थियूं करनि। त इन मां इहो वाज़े आहे त हू बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दियत सां मुतासिर आहे। उहो सम्झनि था त हे नौजवान हिकिड़ो अहिड़ो लीडर साबित थियो आहे जेको सिंध खे प्रॉस्परस कंदो, जेको पाकिस्तान जो नालो, पाकिस्तान जो अलम दुनिया में खणी वेंदो। तव्हां सैलाब ॾिसो, पोएं 2 सालनि में सैलाब जॾहिं आयो, रेन डिज़ास्टर थियो, फॉरेन मिनिस्टर हो जंहिंमें यूनाइटेड नेशन जो हेड जेको आहे उन्हनि खे सिंध घुरायो वियो, सभु सिंध आया। ऐं जॾहिं वाहिद सिंध अथव साईं, जेका जेका घर डैमेज थिया आहिनि, तव्हां उहा ॾिसंदा हूंदव, उन्हनि खे मालिकाना हक़ूक़ ॾिनऊं, उन्हनि खे घर वापसि अमीर कराए ॾिनऊं। ऐं जॾहिं फेडरल गवर्नमेंट
funds release न पई करे, and he was the part of the PDM government. He was the one who announced for the resign कि अगर तव्हां सिंध खे उहा पैसा न ॾींदव जेका शहबाज शरीफ़ वाइदो करियो आहे त मां रिज़ाइन कंदुमि, मां हिन गवर्नमेंट मां रिज़ाइन कंदुमि। त इहा ॻाल्हियूं, इहा शयूं अवाम जे आॾूं आहिनि। उन्हनि जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेका बि नुमाइंदा आहिनि, तव्हां उन्हनि जी कारकर्दगी ॾिसो, तव्हां हेल्थ इशू में ॾिसो, तव्हां एजुकेशन ते ॾिसो, तव्हां इंफ्रास्ट्रक्चर ते ॾिसो, तव्हां यूनियन काउंसिल वाइज़ ॻोठ ॾिसो, कोमल शाह साहब, हिकिड़ो हर जगह ते हिकिड़ो वॾो पाकिस्तान अहम पीपल्स नुक़्तो आहे, पार्टी तव्हां पिया चओ त हेल्थ सेक्टर में तव्हां इनकलाब आंदो आहे, जेको तव्हांजी तमामु क़यादत चवे पई त सिंध में न सही पाकिस्तान, पर पाकिस्तान खां अफ़गानिस्तान ताईं बि सिंध में माण्हू अचनि पिया इलाजु कराइण जे लाइ। पर इहे जेके ग्लासिस आहिनि जंहिंसां तव्हां ॾिसो पिया सिंध खे, जंहिं व्यू पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां ॿुधायो था त सिंध में हेल्थ में इनकलाब अची वियो आहे, रोडनि रस्तनि में इनकलाब अची वियो आहे। तव्हां यकीनन हिन वक़्तु इलेक्शन जे उन फेज़ में क़दम रखी चुका आहियो, सिंध में आवाम तव्हां खां बि पुछंदो, पर तव्हांजे मुख़ालिफ़िन जेके आहिनि उन्हनि खे इहा छो नज़र छो न पई अचे त सस्ती सिहत, सस्ती तालीम, सस्तो रोज़गार तव्हां ॾिनो आहे, त पोइ उहो किथे आहे, उहो कहिड़ी सरज़मीन ते आहे सर? सर सरज़मीन ते आहे, ते वजह सां ई टियों चक्कर असां हुकूमत ठाही आहे, ऐं हर चक्कर उन खां वॾी भारी अक्सियत सां गवर्नमेंट ठाहियूं था पिया। 2008 में बेनज़ीर साहिबा शहीद थी चुकी हुई, पर एॾियूं सीटां न खयूंसीं, ऐं 13 में तव्हां ॾिठो त उन खां वधीक अक्सरियत सां खटियासीं। ईअं ई 18 में उन खटियासीं। त इहा जेका असांजा सियासी मुख़ालिफ़ आहिनि, हूअं त सभिनि लाइ असांखे तमामु घणी इज़त आहे, पर जेका सियासी मुख़ालिफ़ आहिनि उन्हनि खे इहो मैसेज आहे त पाकिस्तान जी ऐं सिंध जी अवाम असां सां गॾु आहे। बल्दियाती इलेक्शन ॾिसो त पूरे सिंध में कराची खां कश्मीर कंदकोट ताईं जेका बि मेयर्स ऐं डिस्ट्रिक्ट चेयरमैन आहिनि उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खटिया। अवल भुट्टो साहब जो जेके माण्हुनि एतमाद कयो, नौजवान टीम आई आहे पूरी सिंध में, मुर्तज़ा वहाब तव्हां ॾिसो, बंगुल खां महर साहब तव्हां ॾिसो, खैरपुर जो चेयरमैन साहब ॾिसो, काशिफ शोरो तव्हां ॾिसो, हे तव्हांजो भाउ ना चीज़ तव्हां ॾिसो, सभु जेका हेल्थ इशू असांखे सर्विस सही थी मिले, एजुकेशन असांखे सही थो मिले, असांखे इंफ्रास्ट्रक्चर सही थो मिले, पाणीअ जो सहूलियत सही थी मिले, पाणी जिते न हूंदो उते पुॼल सही आहे, आरओ प्लांट्स आहिनि। त इहा पब्लिक जो मैसेज हूंदो आहे। असांजो तव्हां पीपल्स पार्टी जो तव्हां ॾिसो त काउंसलर खां वठी सदर ताईं उम्मीदवार वेठा आहिनि। जंहिं सीट ते तव्हां इलेक्शन अनाउंस कयो, असांजो को न को उम्मीदवार हूंदो। ॿी संगत जा उम्मीदवार किथे आहिनि कि पाण में इतिहाद था करनि, ऐं पोइ हाणे इलेक्शन में मथे तव्हां बाबा बले खे वोट ॾियो, हेठि शेर खे ॾियो, भरिसां वारी सीट ते किताब शरीफ़ खे ॾियो। त इहा मैसेज आहे, तव्हां वटि माण्हू न आहिनि, तव्हां वटि पब्लिक न आहे। सर, तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त जीडीए जे तव्हांजो इशारो आहे त जीडीए वटि माण्हू कोन्हनि के, तहरीक इंसाफ़ ॾे इशारो आहे उन्हनि वटि माण्हू कोन्हनि के, या वरी PML एन ॾे इशारो आहे त PML एन वटि छो पाण हिन महिल सिंध सॼी ॾिसे पई पूरी, त उनखे इहो सम्झणु खपे त माण्हू कंहिं वटि कोन्हनि के, कहिड़ी जमात वटि माण्हू कोन्हनि, छाकाणि त जेके अॼु अंग खे ॾिसूं पिया त सभिनी सियासी जमातुनि MQM समेत सभिनी जमातुनि जेको आहे फॉर्म जमा कराइनि, सभिनी वटि माण्हू त नज़र अचनि पिया। साईं, माण्हू अगरि अचनि था पिया त तव्हां बराए महिरबानी इहो हिननि खे चइजो त पंहिंजी सीटनि ते बीहनि, इतिहाद न करनि, असां सां ईअं मुक़ाबिलो करनि। ईअं न हुजे त जेको मथे हिकु माण्हू, हेठि ॿियो माण्हू, भरिसां टियों माण्हू, पंहिंजी सीटनि ते वेहनि, पंहिंजे इन्हनि उम्मीदवारनि खे इज़त ॾियनि, विहारनि न। असां त चाहियूं था, असां त वेलकम था कयूं, असां त नवाज़ शरीफ़ साहब खे वेलकम कयोसीं, असां त अॼु बि चऊं था त तहरीक इंसाफ़ खे इलेक्शन विहणु खपे। थोरो इनखे प्रोग्राम में थोरो वाज़े कंदा हलूं, कराची खां सॼी सिंध जी ॻाल्हि था कयूं। कराचीअ में छा उमेदु आहे अव्हांखे बहसियत पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रहनमा या अॻवान या कारकुन, त कराची मां केतिरी वोट मिलंदी? कराची जी ॻाल्हि कयूं त सिंध जो कैपिटल आहे, पर कराची में को कमु तव्हांजे मुख़ालिफ़िन खे नज़र न पियो अचे। ग्राउंड ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेके 15 सालनि में कमु करणु खपे आहे, उहो वेंदे वेंदे आख़िरी सालनि में चंद तव्हांजा जेके प्रोजेक्ट नज़र अचनि पिया ग्राउंड ते, कराची मां केतिरी उमेदु आहे पीपल्स पार्टी खे? साईं, असांखे कराची मां फुल उमेदु आहे। उनजो असां रिज़ल्ट ॾिनोसीं त पहिरियों दफ़ा मेयर कराची पाकिस्तान पीपल्स पार्टी जो थियो। ऐं जेका तव्हां कमनि जी ॻाल्हि कई त कीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु न कयो आहे। साईं, पाकिस्तान पीपल्स पार्टी K4 जो जेको एॾो वॾो पुराणो मनसूबो आहे पाणी जो,
उहो कंहिं पाया तकमील ताईं पुॼी रहियो आहे। ऐं जेकी उन में फेडरल गवर्नमेंट जी पैसा हुया उहा पोएं दफ़े पीटीआई रोके छॾिया, उन्हनि डिले करे छॾिया, उन्हनि जो जेको ड्यू शेयर हो उहो न पइजनि। असां बहरहाल तव्हांजे टीवी चैनल्स ते, मुख़्तलिफ़ निजी टीवी चैनल्स ते इहा आवाज़ उथारंदा रहियासीं। मां ख़ुदि मूंसां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेका स्पोक्समैन हुया, विथ ऑल फैक्ट्स एंड फिगर्स वी वर देयर एंड वी वर टेलिंग देम अगेन एंड अगेन कि तव्हां हिननि ते फंड रिलीज़ नथा कयो। ग्रीन बस जेको नवाज़ शरीफ़ साहब सां असांजो मुआइदो थियो हुयो, उहा ग्रीन बस उन महिल पूरी न थी सघी छो त हुनखे पैसा कोन मिलिया। वरी 3 साल हिननि जा आया, वरी हिननि हुन ते पैसा कोन रखिया, वरी उहो असां पीडीएम गवर्नमेंट खां वञी ऐलान करायोसीं ऐं पोइ उहा ग्रीन बस शुरू थी आहे। जीअं असांखे पीडीएम गवर्नमेंट में थोरी घणी फेडरल गवर्नमेंट जी सपोर्ट मिली, तव्हां ॾिसो जेको ट्रांसपोर्ट जो असांजे मथां हिकिड़ो वॾो इल्ज़ाम हूंदो हुयो त सिंध में सुठी बहितर ट्रांसपोर्ट न आहे, अॼु तव्हां हर जॻह ते रेड पीपल्स बस सर्विस ॾिसो था पिया, तव्हां उते इलेक्ट्रिक बसिस ॾिसो था पिया। सखर ऐं रोड़ी जो मां तव्हांखे मिसाल ॾियां त रोड़ी में जेको आम माण्हू रक्शे ते सखर वेंदो 500 रुपयनि ते वेंदो, अॼु उते पीपल्स बस सर्विस आहे 50 रुपए में एसी बस सर्विस में सखर वञी पुॼंदो आहे। त इहा सॼियूं उहा ॻाल्हियूं जेकी असांजे दोस्तनि खे नज़र अचणु खपनि। ऐं ईअं ई कराची में तव्हां वॾा मनसूबा ॾिसो, ड्रेन जा मनसूबा ॾिसो, तव्हां हेल्थ कराची में ॾिसो त NICBD, इंडस हॉस्पिटल, SIUT, इहा कंहिं मनसूबा आणिया? इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिना, कराची जी अवाम लाइ सर ॾिना। 15 ऐं सालनि में कराची अवाम कैपिटल आहे सिंध जो, 15 सालनि में जेके तव्हां मनसूबा घड़ाया आहिनि, पीपल्स बस सर्विस यकीनन ई उहा रोड ते नज़र अचे पई, ग्रीन बस सर्विस भी नवाज़ शरीफ़ ऐं नून लीग जो दावो आहे त उहे उन्हनि जो मनसूबो हुयो, उनखे उन्हनि ई जेको आहे सो हथी ॾिनी ऐं उहो जेको आहे सो कराची खे तोहफ़ो हुयो। PTI जे दौरे हुकूमत में वरी उहो मनसूबो रुकिजी वियो। त इहे 15 सालनि में चंद जेके आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा जेके मनसूबा तव्हां ॾसियो पिया, 15 सालनि में कराची सिंध जो कैपिटल आहे, मां सम्झा दुबई सां मुक़ाबिलो करणु खपे या न्यूयॉर्क सां मुक़ाबिलो करणु खपे या कम से कम पड़ोसी मुल्क हिंदुस्तान दिल्ली सां मुक़ाबिलो करणु खपे हा। पर हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे त सॼे शहर जा रोड रस्ता टुटरा पिया आहिनि, हिन वक़्तु जिते बि वञो त मिटी पई उॾे, पोइ इहा शइ अञा ताईं छो न ख़तमु थी सर 15 सालनि में? मुंहिंजे ख़्याल सां जेको तव्हां दुधड़ वारा ऐं रोड प्रस्ता तोड़ल वारा इलाइक़ा ॿुधायो था, मोगरी साहब तव्हां छा DH में रहंदा हो? न सर, मां गुलशन इकबाल जी ॻाल्हि थो कयां, मां गुलशन जोहर जी ॻाल्हि थो कयां, मां मलीर जे मारूरनि जी ॻाल्हि थो कयां, मां जेको आहे सो माड़ीपुर जी ॻाल्हि थो कयां, मां जेको आहे सो क्लिफ्टन जी पियो ॻाल्हि कयां। मां डिफेंस में रहंदो, मां बि सफ़ा ग़रीब माण्हू आहियां, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो ई आहे त वाक़ई 15 सालनि में तव्हां रस्ता ॾिसो सर। मां तव्हांखे हिकु नंढिड़ो अर्ज़ु कयां सर। तव्हां माशाल्लाह तमामु सीनियर आहियो ऐं तमामु तव्हांजी कीन नज़र हूंदी आहे। आई थिंक जेको थोरो घणो क्रेडिट सिटी नाज़िम वारे दौर में मिलंदो हुयो MQM खे, उहो तव्हांखे यादि हूंदो त 3 अंडरपासिस ते मिलंदो हुयो जी। ही जस्ट मेड 3 अंडरपासिस एंड पीपल यूज्ड टू से कि बाबा कराची का नक्शा चेंज कर दिया है। मुराद अली शाह साहब, नासिर शाह साहब, मुर्तज़ा वहाब साहब, दे मेड मोर देन 18 अंडरपासिस इन कराची। ऐं उहा उन्हनि इलाइक़नि में ठहियल आहिनि जंहिंमें तव्हां निशानदेही कई। उहा गुरु मंदिर वारे पासे ठहियल आहे, उहा मलीर में ठहियल आहे, उहा गुलशन वारी साइड में ठहियल आहिनि। तव्हां शारा फैसल रोड जी एक्सपेंडेशन ॾिसो था पिया, तव्हां ड्रेनेज ते जेको कराची में तमामु वॾो कमु हूंदो हुयो, जेको वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट हो, असां सिंध में कंहिं शहर खे न ॾिनोसीं, उहो कराची खे असां ॾिनोसीं। तव्हां कराची जी इंफ्रास्ट्रक्चर ते तव्हां ॾिसो त पहिरां कीअं कराची में चाइना कटिंग ते कॉर्नर्स ते बिल्डिंग ठहियल हूंदियूं हुयूं, का मेगा प्रोजेक्ट को अहिड़ी शइ न हूंदी उहा ठहियल आहे। तव्हां बीच वारो जेको रोड आहे, तव्हां अक्सर कॾहिं फैमिली सां वेंदा हूंदो त उहो केॾो ख़राबु हालत में हूंदो हुयो। अॼु तव्हां उहो ॾिसो त मेन शहर आहे जंहिंमें असांखे कराची हाइट्स वॾा एप्रिशिएट कंदा त बाबा देर ठहियो आहे पर बहुत अच्छा बना है, बड़े अच्छे तरीक़े से बना है। ऐं सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो मां ज़रूरु ज़िक्र कंदुमि त तव्हां जेको सफ़ाई जो मसइलो आहे, जेको हमेशह छो त ही इट वॉज अ वेरी बिगेस्ट सिटी, त उन में वॾो इहो असांजो सफ़ाई कचिरे जो मसइलो हूंदो जंहिंखे असां बहरहाल तमामु बहितर करण जी कोशिशि कईसीं। ठीकु आहे, कराची खां निकिरी करे पाण सखर, लाड़काड़ो, खैरपुर, शहदाद कोट, मिठी, मांझन, नवाबशाह, सिंध जा केतिरा ई शहर आहिनि जंहिंजा ॾुख ऐं सूर 5 सालनि 15 सालनि खां जेतिरा तव्हांजे साम्हूं रखां उहे घटि आहिनि। पर ॻाल्हि कयूं तव्हांजे सखर जी, पंहिंजे शहर सखर जी ॻाल्हि कयूं त बदरुनी एॾी उरूज ते हुई ऐं दहशतगर्दी एॾी उरूज ते हुई, लाइन ऑर्डर जी सिचुएशन एॾी ख़राबु आहे
त राति जो सखर खां कश्मीर कनकोट न पिया वञी सघो, लाड़काने वञी कोन पिया सघो। सुभाणे हिन बेजाड़े 27 तारीख़ तव्हां त प्रोटोकॉल में लाड़काने पहुची वेंदो, पर आम माण्हू ट्रेवल नथो करे सघे, इहो तव्हां तस्लीम कंदो। जान मोहम्मद महर जहिड़ो जेको आहे सो वाक़ियो पेश अचे थो, उन जा शहीद जा अॼु ॾींहं ताईं कातिल गिरफ़्तार न पिया थियनि। हुनजे आम चवणी आहे त तारीख़ ते तारीख़ पई मिले। त इन लाइन ऑर्डर जी सिचुएशन खे बि बहितर 5 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी न बणाए सघी। पंहिंजे शहरनि ऐं पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ यकीनी जेको वाइदो कयो तव्हां 5 साल पहिरियों, वरी साॻियो ई वाइदो कंदो 5 सालनि खां पोइ जेको हाणे इलेक्शन में तव्हां वञो पिया? मां इन ॻाल्हि ते साईं जान मोहम्मद महर साहब ते पहिरां ॻाल्हाईंदुमि। जान मोहम्मद महर साहब सां मुंहिंजो ज़ाती तालुक़ु तमामु वॾो हुयो ऐं मुंहिंजे भाइरनि वांगुरु हुयो ऐं असां तमामु गॾु रहंदा हुआसीं। त उन ते हर फॉरम ते असां एहतिजाज में उन्हनि सां गॾु आहियूं, उन्हनि जी फैमिली सां गॾु आहियूं, उन्हनि जे साफ़ी बिरादरनि सां गॾु आहियूं ऐं हर जॻह ते असां उहा तव्हां भले उन्हनि खां पुछी बि सघो था पिया, एहतिजाजात में बाक़ाइदगी सां असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं उन्हनि जो बिल्कुलु पुलिस खे बि असां फुल सपोर्ट कंदा आहियूं ऐं पुलिस खे उन ॻाल्हि ते तंबीह बि बहरहाल मुख़्तलिफ़ फॉरम्स ते कंदा रहंदा आहियूं, मीडिया ते, एज़ अ डिस्ट्रिक्ट चेयरमैन, एज़ अ पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर, एज़ अ शहरी मां उन्हनि खे इहा ॻाल्हि कयूं। उन ते असांजो को दो राय न आहे। बिल्कुलु जेको बि उन मुलविस आहे, जेको को वॾो माण्हू आहे, नंढो माण्हू आहे, को वॾेरो आहे, जेको बि आहे, उनखे बाक़ाइदगी सां सज़ा मिलणु खपे। रही ॻाल्हि लॉ एंड ऑर्डर सिस्टम जी, त लॉ एंड ऑर्डर असांजी अवलीन तरजीह रही आहे, न बल्कि सिर्फ़ु इन्हनि ज़िलनि जे इलाइक़नि जी जेकी तव्हां ॻाल्हि कई, कराची जी बि बदकिस्मती इहा आहे त असांजे दोस्तनि खां पुराणा रिकॉर्ड विसरी था वञनि। तव्हां अगरि रिकॉर्ड कढायो त 2008, 9 मुंहिंजो मतिलबु चवण जो इहो आहे त बिल्कुलु ख़तमु थियणु खपे, ज़ीरो क्राइम हुजणु खपे, पर पहिरां खां बहितरी आहे। रिकॉर्ड्स ॿुधाईंदा तव्हांखे, असांखे उहा ॾींहं बि यादि आहिनि। तव्हां त कश्मीर ऐं लाड़काणे जी ॻाल्हि था कयो, सखर मां असां रोड़ी मां पंहिंजे ॻोठ न वञी सघंदा हुआसीं। असां सखर शहर मां राति जो को ॿाहिरों रोड हूंदो त उहो कोन वठी सघंदा हुआसीं। हाणे उन खां तमामु बहितरी आहे। जेका क्राइम पिकेट्स ठहियल हूंदा हुया, जेका क्राइम आई वांट टू टेल यू कि विलेजेस हूंदा हुया, क्रिमिनल विलेजेस हूंदा हुया, उहा बिल्कुलु ख़तमु थी विया आहे। जेको कच्चे जो सखर जो माहौल आहे, उहो कच्चे जो तव्हां कॾहिं सखर मां सां हलो त उन में तव्हां ॾिसो त असां हुते ब्रिजिस, उन्हनि खे एग्रीकल्चर लैंड, उन्हनि इलाइक़नि में माण्हू प्रॉस्परस थिया आहिनि। हे जेको ॿियो कचो आहे, पोयों आहे, जेको सखर सां कनेक्टेड आहे, एंड उहो ज़िलो कश्मीर कंदकोट आहे, शिकारपुर आहे, जेको उतां दरिया जे हुन ते तव्हां अगरि स्ट्रेटेजिक प्लान कंहिं बि आई जी साहब सां इन ॻाल्हि ते इंटरव्यू कंदो तफ़सीली तौर सां, या DIG साहब सां, या SSP सां, दे विल टेल यू त एज अ क्राइम ज़ोन सखर, बिकॉज इट्स अ ह्यूज सिटी एंड इट्स द सेंटर ऑफ दिस ऑल डिविजन्स, सो जेको क्राइम रेट आहे उहो उन्हनि खां घटि आहे ऐं माण्हू ओॾा अची क्राइम था करनि। उन्हनि जा जेका जहिड़ा थियल आहिनि पंहिंजनि इलाइक़नि में, उहा उन्हनि इलाइक़नि में जहिड़ा थियनि। ज़रूरु माहौल खां बचण लाइ, उन्हनि शयुनि खां बचण लाइ अची सखर में रहनि था पिया, त उहो अची काउंट जेको थिए थो पियो, असांजो त मौक़ुफ़ इहो आहे ऐं असांजो मक़सद बि इहो आहे त न बल्कि सखर बल्कि तमामु इलाइक़ा क्राइम फ्री ज़ोन हुजणु खपनि। पर अगरि तव्हां क्राइम फ्री ज़ोन हुजणु खपनि, क्राइम घटि आहे, क्राइम घटि आहे, पर मां इहो चवणु चाहींदुमि जेकियूं ॿियूं पार्टियूं इन कराची ऑपरेशन जो क्रेडिट खणंदियूं आहिनि, या जेकियूं ॿियूं पार्टियूं इन्हनि ॿियनि शयुनि जा क्रेडिट खणंदियूं आहिनि, त उन्हनि खे बि चवणु चाहींदा त जेको चङी शइ आहे उहो पाण ॾे क्रेडिट खणंदा, ऐं जेको को अगरि भई सफ़ाई नहीं है, अगरि भई ड्रेनेज का मसला है, त उहो पीपल्स पार्टी जो फाउल आहे। अगरि तव्हां असांखे डिस्क्रेडिट कंहिं शइ जो ॾियो था, त उन इलाइक़े में अगरि का तारीफ़ वारी का ॻाल्हि हुजे त उनजो बि हक़दार पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। अब कराची जो बि क्राइम तव्हांजे 2008 खां पहिरां, 7 खां पहिरां, बोरीबंद लाश, हड़तालियूं, पहिया जाम हड़ताल, सर उन वक़्त बि अवां इतादी हूंदा हो। शाह साहब यकीननी सिंध जे माण्हुनि जो हाफ़्ज़ो घटि में घटि, शाह साहब सिंध जे माण्हुनि जो हाफ़्ज़ो घटि में घटि सुठो त आहे, बैसियत जर्नलिस्ट मुंहिंजो बि आहे। उन वक़्त बि तव्हां उन पार्टी जंहिंखे तव्हां दहशतगर्द चओ पिया ऐं माज़ी में बि चवनि पिया, ऐं उहो क्रेडिट बि अवां खणो पिया, नून लीग बि खणे पई, ऐं उनजे मर्कज़ ते अवां जी क़यादत बि वेंदी रही, अवां बि उनजा इतादी हो। अवां जो उनजे वक़्तु जेको आहे सो घरू वज़ीर जेको आहे सुबुह शाम उतां जो जेको आहे सो यात्रा कंदो हुयो। इहा बि ॻाल्हि विसरण जहिड़ी कोन्हे का। उन वक़्तु तव्हां इतादी बि हुयो, पर उन जमात ते अवां इल्ज़ाम बि मढ़िया,
यकीननी बिल्कुल बिल्कुल सही सवाल आहे तव्हांजो बगरी साहब, बिल्कुल सही सवाल आहे, पर आई वांट टू क्लियर इट आउट। जी हर पार्टी में कंहिं पार्टी में पार्टी का दहशतगर्द न हूंदी आहे, उन पार्टी में अनासिर दहशतगर्द हूंदा आहिनि। त आसिफ ज़रदारी साहब जी सूझबूझ जेकी पॉलिटिकल पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि, जेका पॉलिटिकल तरीक़े सां मसला, अॼु उहा पार्टी जो छा हाल? अगरि उनखे उन ज़माने में अञा जहिड़ो कयूं हा त असां अञा पंहिंजा सिंध जा माण्हू मारायूं उन्हनि सां जहिड़े जे चकर में, छो त हिकिड़ो माण्हू यको इक़्तिदार में रहिया हुया, उन्हनि खे वॾी हिकिड़ी आमिर जी सपोर्ट रही हुई, उन्हनि वटि वॾा ट्रेंड ऑपरेशन किलर्स हूंदा हुया, उन्हनि खे असां उन हिसाब सां ख़तमु कयोसीं। अॼु उहा किथे आहिनि? अॼु का बोरी बंदि लाश मिले, अॼु को पहिया जाम हड़ताल थिए, अगरि उन्हनि खे कंहिं पार्टी में असां हुकूमत में रखी ऐं उन्हनि खे माण्हुनि खे छुटकारो ॾिनोसीं त मां सम्झां थो असांजी इहा पॉलिसी वधीक बहितर हुई। त माण्हुनि ॾिठो त काम करने वाली पार्टी कौन सी है, असां सां वेहण वारी पार्टी कहिड़ी आहे? उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। उन्हनि जा इलेक्टेड MPAs, MNS, सेनेटर्स पाण रड़ियूं कयूं, उन्हनि पाण ॿुधायो त हिननि जो छा हाल हूंदो हुयो। ऐं उन में अगरि क्रेडिट गोस्ट आसिफ अली ज़रदारी साहब जो आहे, उन्हनि खे डिफ्यूज़ कयो। अगरि असां उन महिल झेड़ो विढ़ूं आहे, उन्हनि सां दूबदू कजे हा त सिंध जा माण्हू मरनि हा। उहा काथां जा बि हुजनि, कराची जा हुजनि, हैदराबाद जा हुजनि, कंहिं पार्टी जा बि हुजनि, पर आहिनि त सिंध जा माण्हू, आहिनि त इंसान ज़ात। त असां उन्हनि खे उहा डिफ्यूज़ करे ऐं इहो मैसेज ॾिनोसीं त तव्हांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेकी हर हवाले सां माण्हुनि जो हमेशह सोच रखंदी आहे। ऐं तव्हां उन में इहो तव्हां मिसाल इलेक्शन में बि ॾिसी सघो था पिया त हर इलेक्शन में जेका बि इलेक्शन 8 खां पोइ थी आहे, 13 बल्दियात 18, उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं सीटां वधियूं आहिनि। जे माण्हू सम्झनि, जे असांजी आवाम इहा सम्झ हुजे या इहा ॻाल्हि हिन में हक़ीक़त हुजे त असां को कमु नथा कयूं, असां क्रिमिनल सां गॾूं, असां का रोड रस्ता कोन था ठारायूं, असां हेल्थ ते को कमु नथा कयूं, असां एजुकेशन ते बिल्कुलु ज़ीरो आहियूं, त पीपल विल नॉट वोट अस, दे विल नॉट। ठीकु आहे शाह साहब, ॿी ॻाल्हि हिकिड़ी वरी अहम हिते पैदा थिए थी त अवां त ॻाल्हि पिया कयो त लाइन ऑर्डर जी बहितरी आहे, उन वक़्तु तव्हां इहो कयो, पर अचूं था वरी तालीम जी ॻाल्हि कयूं। तालीम जे बग़ैर क़ौम अॻिते नथी वधी सघे, या आम चवणी बि आहे कंहिं बि क़ौम खे तबाह करिणो आहे उनखां तव्हां कलम खसे छॾियो। सर, कलम जी ॻाल्हि कयूं त 15 सालनि में तालीम जो निज़ाम ऐं पोयनि 5 सालनि में तालीम जो निज़ाम बहितर न रहियो। गोस्ट टीचर अव्हां जे शहर, मुंहिंजे शहर लाड़काणे मां एतिरा आहिनि, हज़ारनि जी तादाद में आहिनि। 5 सालनि ताईं एजुकेशन जो निज़ाम सही न थी सघियो, सस्ती तालीम न मिली सघी, सस्ती उहा चई सघिजे त जेको ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी कॉलेजिस उन में को इनकलाब बर्पा न थियो 5 सालनि में, त यकीननी इहो बि सुवाल सखर जा नौजवान अव्हां जे साम्हूं, साईं नासिर शाह जो साहब जे साम्हूं, अव्हां जी क़यादत जे साम्हूं रखंदी त असांजे तालीम लाइ तव्हां छा कयो? साईं, मां अगरि सखर जो मिसाल ॾियां त सखर में हिन वक़्तु 4 वॾी यूनिवर्सिटीज़ आहिनि। महर मेडिकल कॉलेज, अरोड़ यूनिवर्सिटी, बेगम नुसरत भुट्टो यूनिवर्सिटी फॉर द वुमेन्स, IBA सखर, ऐं हाणे तव्हांजे हिन भाउ डिस्ट्रिक्ट काउंसिल मां दाऊद यूनिवर्सिटी जो कैंपस, फर्स्ट इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जो कैंपस, अलामा इक़बाल यूनिवर्सिटी। इहो सिर्फ़ु मां तव्हांखे सखर ऐं रोड़ी जो मिसाल ॾियां त इहा यूनिवर्सिटीज़ एंड कॉलेजिस गवर्नमेंट जे फंड सां सखर ज़िले में ठहियूं आहिनि। खैरपुर में महरान इंजीनियरिंग कैंपस आहे, लाड़काने में तव्हां ॾिसो केतिरियूं यूनिवर्सिटीज़ आयल आहिनि। इहा इन्हनि माण्हू ॾिसनि था पिया त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु करे थी पई। रही ॻाल्हि गोस्ट टीचर्स जी, त इहा गोस्ट टीचर्स जी निशानदेही मीडिया जॾहिं खई, स्पेशली क्रेडिट गोस्ट टू KTN, पर उन में बाक़ाइदा सिंध गवर्नमेंट कमु कयो, सिंध गवर्नमेंट टीम ठाही, सिंध गवर्नमेंट उन्हनि टीचरनि खे गोस्ट जो करार ॾिनो, उन खां पोइ गोस्ट स्कूल करार ॾिना विया, उन खां पोइ असां कोड सिस्टम रखियोसीं त हे स्कूल बंदि थींदा, हिननि जो कोड एक्टिव आहे, हिननि जो कोड एक्टिव न आहे। ऐं उन्हनि में फर्नीचर, टीचर्स जी वरी जेका डिफरेंट अहिड़ा इदारा जीअं सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे ऐं अहिड़ा ॿिया इदारा आहिनि, इवन अमेरिकन काउंसिल सां, इवन ब्रिटिश काउंसिल सां उन्हनि स्कूलनि खे ॾिनो वियो त असां पंहिंजी प्राइमरी एजुकेशन खे सही कयो वञे, उन्हनि ते सही कयो वञे। इन्हनि में थोरो बि गैर साहब हिकिड़ो मां तव्हांखां टाइम वठंदुमि इन ते डीपली ॻाल्हाइण लाइ, त इन स्कूलनि जो गोस्ट जो थियो छो? सवाल आहे इहो, सवाल इहो हुजणु खपे त इहा छो थिया। इन करे थिया त उन्हनि इलेक्शन पोएं दौर में जॾहिं बल्दियाती निज़ाम तमामु स्ट्रॉन्ग हूंदो हुयो, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स हूंदियूं हुयूं, त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स में ज़िला नाज़िम वटि तमामु घणा फंड्स हूंदा हुया ऐं जॉब्स ते बैन हूंदो हुयो, त हुननि इलाइक़नि में हुननि स्कूल्स ठाहिया।
ऐं उन्हनि स्कूल्स खे रन करण लाइ डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटि हिकिड़ो स्पेशल बजट हूंदो हुयो, जिन ते हू टीचर्स खे तनख़्वाह बि ॾींदा हुया, फर्नीचर बि ॾींदा हुया, स्कूल्स ठाहींदा बि हुया। जॾहिं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स ख़तमु थियूं त उहा फंड्स ऐं उहा स्कूल कीअं रन थियनि, एजुकेशन डिपार्टमेंट सिर्फ़ु उन्हनि ई स्कूलनि खे ऑन बोर्ड करे पियो जेका एजुकेशन स्कूल्स में रजिस्टर्ड हुया। त 5-8 साल त इन्हनि ते कंहिं तवजो न ॾिनी, नज़रसानी न कई। मीडिया जॾहिं खयूं, जॾहिं ॻोठनि में विज़िट कयूं, यूनियन काउंसिल में विज़िट कयूं, उन्हनि ॾिठा त हिकिड़ा स्कूल हलंदा पिया, हिकिड़ा बंदि आहिनि, ऐं उन्हनि खे पोइ उन्हनि गोश्त स्कूल करार ॾिनो। उहा इन करे ई बंदि थी आहे त उहो हिकिड़ो वक़्ती प्रोजेक्ट हुयो ऐं उहो कामयाबु न थी सघियो। या त उन्हनि स्कूल्स खे हलायो वञे हा, या एजुकेशनल स्कूल्स खे हलाया वञे हा। असां वटि बलदियाती निज़ाम बंदि थी वियो, 5-6-8 साल बलदियाती निज़ाम बंदि हो। जॾहिं बलदियाती निज़ाम आयो त उहा लोकल गवर्नमेंट्स थी वियूं, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स ख़तमु थी वियूं। लोकल गवर्नमेंट्स वटि एजुकेशन, हेल्थ, वर्क्स इन सर्विसेज ऐं ॿिया जेका डिपार्टमेंट, इवन पुलिस डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स वटि हूंदा हुया, उहा न ॾिना विया, उनखे लोकल गवर्नमेंट ताईं महदूद कयो वियो। त उहा पूरी हिकिड़ो प्रोसेस थियो सर, जंहिं ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी मां सम्झां थो तमामु घणो कमु कयो। तमामु जेका पंहिंजा स्कूल्स आहिनि उन्हनि खे एक्टिव रखियऊं, जेका स्कूल गोश्त आहिनि उन्हनि खे बंदि कयूं, उन्हनि ते कोड सिस्टम आहिनि। शाह साहब, रोज़गार जी ॻाल्हि कयूं, पोयनि 5 सालनि में रोज़गार जी ॻाल्हि कयूं त रोज़गार जा मौक़ा, अव्हां जो नारो बेसिक इहो ई आहे त रोटी, कपिड़ा और मकान। यकीननी रोटी तॾहिं मिलंदी, मानी जो गबो तॾहिं मिलंदो जॾहिं रोज़गार हूंदो, पर रोज़गार जो जेको वादो हो उहो वफ़ा ओड़ी रीत थींदे नज़र न आयो जहिड़ी रीत जेको आहे सो अव्हां पोइ इलेक्शन कैंपेन में माण्हुनि खे दिलासा ॾिना, आसरा ॾिना, ॻाल्हियूं कयूं, वरी हाणे अव्हां साॻियो ई माण्हुनि जे विच में वञो पिया त उन्हनि खे कहिड़ी रीति जवाबु ॾींदो त अव्हां खे रोज़गार कीअं ॾिनोसीं? छाकाणि त रोज़गार जा ऐलानात त थिया, पर उन ते कॾहिं न कॾहिं मुख़्तलिफ़ चाहे सियासी धुरियूं हुजनि, या त उहे स्टे वठी वेही पियूं रहनि, या वरी जेको आहे सो कोर्ट में हली पियूं वञनि, त पोइ रोज़गार ओड़ी रीति त 5 सालनि में सिंध जे माण्हुनि खे न मिली सघियो जहिड़ी रीति मिलणु खपे हा। मगर साहब, मां अर्ज़ु कंदुमि, तव्हां पंहिंजे सवाल में मूंखे जवाबु ॾिनो त असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी रोज़गार ॾिनोसीं, असां रोज़गार जो मौक़ा पैदा कयोसीं, असां अख़बारनि में उन्हनि जी कटिंग ॾिनीसीं। हाणे जेकियूं ॿियूं पार्टीज़ आहिनि उन्हनि खे अलाए छा इन्हनि अवाम सां जहिड़ो अथनि, अलाए इन्हनि खे ख़ुशि नथा ॾिसणु चाहिनि, उन्हनि ते स्टेज था वठी अचनि। उन्हनि जो कमु इहो हुजणु खपे त उनखे साफ़ शफ़ाफ़ कराइनि, ट्रांसपेरेंसी कराइनि। उनजो इहो न हुजे त इस रोज़गार को रोका जाए, इस पे स्टे लिया जाए, जज कमिटमेंट बिठा, कोई कमेटी बिठा दे, जुडिशल कमेटी बिठा दिया जाए, इसको ट्रांसपेरेंसी की जाए, लेकिन रोज़गार अवाम खे ॾियणु खपे। उहो हिन में स्टे वठी न। तव्हां एजुकेशन में ॾिसो त हे PST, GST, HST जा हाणे ऑर्डर्स थिया, इहा कहिड़ी गवर्नमेंट आहे? मुंहिंजे ख़्याल सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे सिंध में, जीअं इहा एॾा ऑर्डर्स न ऐं ट्रांसपेरेंसी NTS जी टेस्ट जे तहत ॾिना, नो सिफ़ारिश। इहा कहिड़ी पार्टी न? पुलिस जा हेॾा ऑर्डर थिया, मोर देन 1 or 2 लाख जॉब्स क्रिएट थियूं, कॉन्स्टेबल्स जूं, ऐं जेका NTS जेका टेस्ट पास थी, कहिड़ी पार्टी न? उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिना। हाणे लोकल गवर्नमेंट जा हेॾियूं नौकरियूं जेकियूं टेस्ट जे ज़रिए असां पब्लिक सर्विस कमीशन जे ज़रिए कढियूंसीं, जंहिंमें 17 and 16 एंड टीचर्स जूं एंड ड्राइंग टीचर्स एंड अदर उनखे कमीशन सर्विस करायोसीं, उहा कहिड़ी पार्टी रोज़गार ॾिनो आहे? उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिनो आहे। इंजीनियरिंग पंहिंजो डिपार्टमेंट्स में जेका रोज़गार आया आहिनि उहा कहिड़ी पार्टी ॾिना? पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिना। त रोज़गार त असां ॾियूं था पिया, असां मौक़े क्रिएट था कयूं, यूनिवर्सिटियूं था हणूं, इंडस्ट्री ज़ोन था ठाहियूं, थरकोल जो हेॾो वॾो प्रोजेक्ट अनाउंस कयो आहे, हले थो पियो। उन थरकोल में जेका माण्हू कमु करनि था पिया उहा किथां जा? शाह साहब, वाइंड अप जी तरफ़ बि वञा पियो मूंखे, शाह साहब वाइंड अप जी तरफ़ बि वञा पियो, मूंखे इहो ॾसियो त हाणे केतिरी मोट मिलंदी पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे सिंध मां, कराची खां कश्मीर ताईं, कश्मीर खां वरी केटी बंदर ताईं, केतिरी वोट मिलंदी? छा था सम्झो त केतिरियूं सीटूं खणंदव? इत्तेहादी हुकूमत ठहंदी या जेको आहे सो सिंध में हुकूमत ठाहींदव, वज़ीर आज़म बिलावल भुट्टो थींदो, या जेको आहे सो उते बि कोलिशन गवर्नमेंट ठहंदी विफ़ाक़ में? साईं, तव्हां सिंध जो मिसाल ॾिसो त जेका असांजा इंडिपेंडेंट्स हूंदा हुया या GDA जा रहनुमा हूंदा हुया, जेका पीपुल्स पार्टी खां इलेक्शन खटिया हुया, उहा तव्हां ॾिसो तक़रीबन पीपुल्स पार्टी में विनिंग सीट्स मोटियूं आयूं। इहो त तव्हां नंबर अंग इते ई हणो त इहा असांजूं सीटां वधी वयूं आहिनि ऑलरेडी, जेका पोइ दफ़े न हुया। उन खां अलावा इलेक्शन्स आहिनि, ज़रूरु इलेक्शन में मुक़ाबिलो कबो। अलाह साईं ते उमेद आहे असां सिंध त इंशाअल्लाह 2018 खां वधीक सीटां कढंदासीं, पाकिस्तान पीपुल्स पार्टी वधीक खणंदी।
ऐं प्राइम मिनिस्टर चेयरमैन बिलावल भुट्टो सरदार साहब थींदो, उन जो बि मिसाल तव्हां ॾिसो था पिया त बलूचिस्तान जी घणी अक्सरियत पाकिस्तान पीपल्स पार्टी ज्वाइन थी करे, पंजाब जा तमामु वॾा लीडर्स पाकिस्तान पीपल्स पार्टी ज्वाइन था करनि, केपीके में तव्हां ॾिसो, कश्मीर में तव्हां ॾिसो, वाहिद लीडर आहे जेको हर जॻह ते पुॻो बीठो आहे। कहिड़ो लीडर, कहिड़ो तव्हां ॾिसो जेको पूरे पाकिस्तान में घुमे थो पियो। इमरान ख़ान साहब प्राइम मिनिस्टर थियो, तव्हांखे यादि आहे त सिंध में केतिरियूं रातूं रहियो आहे, कराची केतिरियूं रातूं रहियो आहे। पोइ हिकिड़ो प्रोजेक्ट तव्हां ॿुधाईंदव मूंखे जेको हुन सिंध खे ॾिनो हुजे, हिकिड़ो स्कूल फेडरल गवर्नमेंट मां को ठहियो आहे, हेल्थ कार्ड जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड हो, उहो पूरे पाकिस्तान में न, कराची में न ॾिने, सिंध खे न ॾिने। कि भाई वो सिंध वाले मुझे पैसे नहीं दे रहे, भाई सिंध वाले पैसे तुम्हें क्यों दो, फेडरल गवर्नमेंट का प्रोजेक्ट तो फेडरल गवर्नमेंट पैसे दे, सही क्योंकि 3 सूबों में मेरी हुकूमत है, तो मैं वहां दूंगा। और वो भी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तव्हां यादि हूंदो त हिन जा जेका लीडर्स आहिनि जॾहिं माइनि खे उहा कार्ड ॾींदा त माई पंजाबी में चवे थी ए बेनज़ीर दे पैसे ने, त इहा आवाम ॾिसे थी पई। हिननि जो हिकिड़ो चलो यानी कि तय आहे त तव्हां पुरुमीद आहियो त सिंध बि जेका अव्हां खे वोट ॾींदी, पंजाब बि ॾींदो ऐं केपी बि ॾींदो, बलूचिस्तान बि ॾींदो। बिल्कुलु तव्हां पुरुमीद आहियो त अॻिली हुकूमत वफ़ाक़ बिल्कुलु में बिल्कुलु पीपल्स ॾींदो, पार्टी जी सिंध में हूंदी बि असांजी ऐं सिंध गवर्नमेंट में हूंदी, ऐं तव्हांखे प्राइम इत्तेहादनि मिनिस्टर जी ज़रूरत न पवंदी। असांखे ॾिसो, इहा फ़ैसिलो जेको इतिहादनि जो आहे, इतिहादी कमेटीज़ जो आहे, इहो लीडरशिप जो फ़ैसिलो हूंदो आहे। सिंध जी बहितरी लाइ, पाकिस्तान जी बहितरी लाइ अगरि को उन्हनि इतिहाद ठाहियो त उहो समथिंग एल्स आहे। पर मां इन ॻाल्हि खां पुरुमीद आहियां त सिंध में हुकूमत बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे ऐं प्राइम मिनिस्टर तव्हांजो चेयरमैन बिलावल भुट्टो। सर वॾी महिरबानी कोमेल शाह साहब, वक़्तु कढियो अवां मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। तय आहे त अॼु कोमेल शाह साहब नौजवान क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी, उहा पुरुमीद आहे त सिंध खां इस्लामाबाद ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहंदी ऐं सिंध में यकीन तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत ठहंदी। पर सवाल उहे ई आहिनि त पोयनि 5 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कारकर्दगी यकीनन ई नुमाइंदा अव्हां जे आॾो ईंदा, अव्हां सवाल कंदव, लाड़काने जा माण्हू, सखर जा माण्हू, खैरपुर जा माण्हू, हैदराबाद, कराची, कंदकोट, सजावल, बदीन, ठट्टो, सॼी सिंध जा माण्हू सवाल कंदा त आख़िर अव्हां असांजे लाइ कहिड़ा प्रोजेक्ट ॾिना। यकीन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा नुमाइंदा या उन जा अॻुवान या अॻूणा MP ऐं वज़ीर यकीन तौर ते दावा कनि पिया त सस्ती सिहत, सस्ती तालीम ऐं रोज़गार ॾिनोसीं, पर फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे, फ़ैसिलो अव्हां खे करिणो आहे। आफ्ताब मोगरे खे इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।